हिंदाणो गर्मियुनि अचण सां हर शहर में जिते शरबत ऐं मेवा नज़र ईंदा आहिनि उते भलारी सिंध में गर्मीअ में हिंदाणो हर स्टॉल जी ज़ीनत हूंदो आहे। हिंदाणो जंहिंखे छाहीं बि सॾिजे थो उहो सिंध में आम थींदो आहे, जंहिंखे अंग्रेज़ीअ में वाटर मेलन चइबो आहे। सिंध ऐं नंढे खंड पाको हिंद में हिंदाणनि जी पोख तमामु आगाटे वक़्त खां थींदी अचे थी। के हिंदाणा गोल थींदा आहिनि त के वरी ड्रिघा खल लसी ऐं कारी या साई थींदी अथनि। गरम ॾींहं में उन्हनि जे खाधे मां घणी लज़त हासिल थींदी आहे। गिदरनि वांगुरु हिंदाणा बि वाड़ियुनि में पोखिबा आहिनि। हिननि खे पाणी जाम घुरिजे। जॾहिं वलियूं फर कंदियूं आहिनि तॾहिं अप्रैल महीने जे विच धारे वारीअ में खॾूं खणी पिता पूरे छॾिबा आहिनि। खॾ एॾी कंदा आहिनि जंहिंमें पितो आसानीअ सां वधी सघे। बगदाद ऐं किन ॿियनि हंधनि ते हिंदाणा कद में तमामु वॾा ऐं वज़नी थींदा आहिनि। हिंदाणे जो असुलु वतन अफ्रीका खंड चयो वञे थो। 1857 ईस्वीअ में लिविंग स्टोन लिखे थो त हिंदाणे जा मिठा ऐं कोड़ा क़िस्म ॿई कालाहाड़ीअ जे ऋण पट में बरसाति खां पोइ आम जाम मिलंदा हुआ। सिंध में थर जे ऋण पट में हिंदाणे जी पोख बरसाति खां पोइ सदियुनि खां वॾे पैमाने ते थी रही आहे। जीअं त ही फ़सुल बि ख़रीफ़ जे मुखिया फ़सलनि मां हिकु आहे, सो हिन फ़सुल खे गरम ऐं ख़ुश्क आबहवा जी ज़रूरत पवे थी। ख़ुश्क सर्दी या पारो हीउ फ़सुल बर्दाश्त नथो करे सघे। हिंदाणे जी फ़ी एकड़ पैदावार 150 खां 200 मन लहे थी। सिंध में दिसंबर ऐं जनवरी महीने में हीउ फ़सुल पोखियो वञे थो। थर ऐं कोहिस्तान में बरसाति खां पोइ हिन फ़सुल जी पोख कई वञे थी। कचे वारे इलाइक़नि में पोखियल फ़सुल फेबरवरीअ जे आख़िर धारे या मार्च जी शुरूआति में मार्केट में अची वेंदो आहे। कचे वारे फ़सुल खे सर्द हवाउनि खां बचाइण लाइ सरनि या लवनि जी काठियुनि जी मदद सां ढकियो वेंदो आहे। सिंध जे नहरी इलाइक़नि में हिंदाणनि जा 2 फ़सुल हासिलु कया वेंदा आहिनि। हिकिड़ो फ़सुल फेबरवरी मार्च में ऐं ॿियो वरी फ़सुल जून जुलाई में पोखियो वेंदो आहे। हिन फ़सुल लाइ वारियासी लटासी ज़मीन वारो हंधु मौज़ून हूंदो आहे। सिम ऐं कलर वारी ज़मीन में हिन फ़सुल जी पोख कामयाबु नथी थिए। हिंदाणो न सिर्फ़ु गर्मी दूर करे थो पर ज़ाइक़ेदार मेवो पिणु आहे जेको काफ़ी बीमारियुनि जी रोक पिणु करे थो। बहितरीन ग़िज़ा आहे। उन खां अलावा हिन में विटामिन सी, विटामिन ए भरपूर मिक़दार में हासिलु थिए थी। उन खां अलावा हिंदाणो शरियानुनि ऐं हॾनि जे मर्ज़नि में मुफ़ीद हुअण खां अलावा जिस्मानी चर्बी घटि करे थो ऐं मशकुनि खे फ़ाइदो ॾिए थो। हिंदाणो जिस्म मां लूण खे ख़ारिज करे थो, तेज़ाबियत खे ख़तमु करे थो। हिंदाणे में मौजूदु पोटेशियम तव्हांखे चुस्त रखे थो। हेल्थ जर्नल हेल्थ लाइन में शाया थियल मज़मून मुताबिक़ हिंदाणे में 92% पाणी मौजूदु थिए थो, जंहिंजे करे इंसानी सिहत लाइ तमामु फ़ाइदेमंद आहे। हिंदाणो अंदरां ॻाढ़ो, संदसि ज़ाइक़ो मिठो ऐं मिज़ाज सर्द तर थिए थो। जेकॾहिं हिन खे ख़ाली पेट खाधो वञे त बेहद फ़ाइदो थिए थो, पर चांवरनि सां गॾु उन जो इस्तेमालु नुक़सानकार आहे। मतिलबु चांवर खाइण खां पहिरियां या पोइ हिंदाणो न खाइणु घुरिजे। पुराणे ज़माने ऐं मौजूदु ज़माने जे तबीबनि जो इन ॻाल्हि ते इत्तफ़ाक़ आहे त हिंदाणे खे खाधे खां पोइ खाइणु न खपे। उन सूरत में हिंदाणो नुक़सानु पहुचाए सघे थो ऐं दस्त उल्टी जी शिकायत पिणु थी सघे थी। हिंदाणे खे खाधे खां घटि में घटि 2 कलाक पहिरियां या 2 कलाक पोइ खाइणु खपे। खाधे खां पहिरीं खाइण सां पेट जे सूर जी शिकायत थी सघे थी। हिंदाणो खाइण गर्मीअ वारो बुखार, पेशाब में सूर, पेशाब में साड़ो, यरकान याने साई ऐं गर्मीअ वारनि दस्तनि में मुफ़ीद आहे। हिंदाणो उञ ख़तमु करे थो, खून जे जोश खे थधो करे थो, ख़ुश्क खंघि में फ़ाइदेमंद आहे, पेशाब जी रुकावट खे ख़तमु करे थो, मसाने जी गर्मीअ खे ख़ारिज करे थो, गुर्दनि खे ताक़तवर बणाए थो, कमज़ोरीअ खे ख़तमु करे थो ऐं टीबीअ में पिणु फ़ाइदो ॾींदड़ आहे। हिंदाणे खे कसरत सां इस्तेमालु न करणु खपे। हिंदाणे जे कसरत सां इस्तेमाल सां गोॾनि जे सूर जी शिकायत थी सघे थी ऐं बलगम जे वधण जो पिणु इम्कानु रहे थो। हिंदाणो खाई जल्द ॾही, शरबत, चांहि वग़ैरह या कंहिं बि क़िस्म जी शइ इस्तेमालु न करणु खपे। हिंदाणो फ़ाइदनि सां भरपूर मेवो आहे। हिन जा केतिरा ई फ़ाइदा आहिनि। कैंसर रोकण में मददगार थिए थो। हिंदाणो ख़तरनाक मादनि खे जिस्म मां ख़ारिज करे थो। हिंदाणे में मौजूदु विटामिन ए, विटामिन सी, विटामिन बी ऐं मादनियात कैंसर ऐं हाज़मे जे निज़ाम जी बीमारियुनि खे रोके थी। हिंदाणे में शामिल पाणीअ जो मवादु जिगर ऐं गुर्दनि जी कशीदगी ख़तमु करे थो। हिंदाणो पेशाब जी रवानगीअ खे वधाइण में मदद करे थो, मगर गुर्दनि ते वज़न नथो करे। जेरे मां अमोनिया खे ख़ारिज करे थो। हिंदाणे में शामिल जुज़ा चमड़ीअ खे सिज जे शुआउनि सबबु पहुचाईंदड़ नुक़सान खां बचाइनि था। हिंदाणे में मौजूदु विटामिन ए, विटामिन सी वारनि जी हिफ़ाज़त करे थी। हिंदाणे जो इस्तेमालु अखियुनि जी तमामु बीमारियुनि खे दूर करे थो ऐं नज़र खे पिणु बहितर बणाए थो।
माहिरनि मुताबिक़ हिंदाणे जो इस्तेमालु पुठाड़नि जी तकलीफ़ में मुब्तला माण्हुनि खे बि आराम ॾिए थो, छो जो हिंदाणे में मौजूदु सेट्रोलिन जुज़ शरियाननि ऐं खून जी नालियुनि जी सफ़ाई ऐं उन जे निज़ाम खे बहितर बणाए पुठाड़नि खे बि फ़ाइदो ॾिए थो। जेकी माण्हू थुल्हा थियनि था उन्हनि खे हिंदाणो खाइणु खपे, छो जो हिन जे इस्तेमाल सां पेट भरिजी वञे थो ऐं बुख जो अहसासु नथो रहे, उन करे थोल घटिजे थी। हिंदाणे में फाइबर घणी थिए थी, उन करे हाज़मे जे निज़ाम लाइ बहितरीनु आहे। माहिरनि मुताबिक़ हिंदाणे में विटामिन B6 कसरत में मौजूदु थिए थी, जेका दिमाग़ खे ताक़त ॾिए थी ऐं यादाश्त खे बहितर बणाए थी। जदीद तहक़ीक़ मां पतो पियो आहे त जिस्म में खून जे दबाव यानी ब्लड प्रेशर वधण जी सूरत में हिंदाणे में मौजूदु हिकु ख़ासि मादो उन खे घटाए थो। 72% मरीज़नि जी दिलि तां बोझ घटाए थो। मतिलबु त हिंदाणो ग़िज़ायत ऐं हिकमत सां भरपूर मेवो ऐं कुदरत तरफ़ां हिकु ख़ासि तोहफ़ो आहे।